चाहियां आहे तव्हांजे हथनि में ताक़त आहे बशकली जे तुझो भाउ मुझे मोहब्बत जे विच में आयो जिंदा को न बचदो जमाल खान जेको थियो को ॾिठो वेंदो जेकॾहिं तव्हां बाबा मूंखे ज़ेवर न ॾिनो न मां पाण खे मारे छॾींदुसि ज़ेवरनि जा असर कारण ज़ेवर खपनि या हक़ सच कयूं कोन छॾींदसि भली ज़िंदगी साथ छॾे वञे बस मास्टर बस घणी नसीहत न ॾे तुंहिंजो हाणे टाइम पूरो आहे असांजे रस्ते जो रुकावट न थिए सोहराब खान मुंहिंजो भाउ तुंहिंजो रस्ते जो रुकावट नाहे बणियो असांजी हिकिड़ी ज़िंदगी आहे जो 100 ज़िंदगी हुजे आहे दोस्त हालार जे मथां कुर्बान क्यों आहे सालार बनण लाइ तयार थी हथड़ंते में दिया जाग लटायल कारियूं अखियूं वरी तन में कजल हथड़ंते में दिया जाग लटायल कारियूं अखियूं वरी तन में कजल ॾिसी चेहरा दुनिया विसरी वई दिल मुंहिंजी मस्त लगी पई हाय अल्लाह कियां न थे जरी दिल हाय अल्लाह हाय हाय अल्लाह हाय हाय अल्लाह ख़ामोश बीठो छा थो ॾिसे कढाई काकाड़े असांखे न आहे ख़बर जेकॾहिं उनजी ख़बर हुजे हा बि न तव्हांखे न ॿुधायो आहे मां खिलदे खिलदे मौत क़बूल करे सघां थो न त तव्हांजे वारसनि खे तव्हांजो लाश मिलंदो सरदार असां गरीब मिसकीन आहियूं सरदार असां त रहम कर असां ग़रीब आहियूं बसरे गरीब जा पुट वतन हाणे हाणे ॾियो विझांस मिटी धूड़ मथे में नटी मां मैं चाराए करे अञा तूं पैसा कोन थो नी यार इलियास हिन वक़्तु मूं वटि पैसा न आहिनि तुंहिंजी मेज जेको हारायो आहे तूं मुंहिंजो दोस्त सलीम खान अचे थो अदा हू अचे त पोइ महफ़िल शुरू कयूं था अस्सलाम वालेकुम आला खुश बाबे के साला खान सॼो मरगाए वजाए अॼु हालार खान जो शादी असांखे सेरो वेड़ो ॿुधाए जो वण वधी वई जिंदे रोज़ कंदो फोन उहा कर थी मिली जिंदे रोज़ कंदो फोन उहा कर थी मिली जिंदे रोज़ कंदो फोन उहा कर थी मिली अजमी दिलायूं तोखे घोट वेह खटे ते खिली अजमी दिलायूं तोखे घोट वेह खटे ते खिली अदा हाणे वगा तूं वठी ॾे सभु नियाणनि खे बसत अम्मा बसत बसत अदा हो तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे केड़ी ॻाल्हि जी इजाज़त वठण थो चाहीं भाउ तोखे कॾहिं सालार रोकियो आहे छा अदा लार छॾ सिंगार खे सिज काथे उभरी आयो कमकार ते हलूं वॾा ॿार सालार थोरो वास्ते ॻाल्हि भोतन जो साम्हूं बीठो सच्चाई छा पर हाणे ते इंसान में उहो इंसानी न रहियो आहे तुझे फारे जकन हां हाणे ॿुधाए सच्ची कंदे या न या लठ जो झुमर वरी हणाया तोखे जेकॾहिं हयाती प्यारी थी त वरी इन स्कूल में नज़र न ईंदे कॾहिं पढ़ाई जे लाइ तालीम जे लाइ तूं कुझु हेॾो कयो आहे सॼो ॾींहुं क्रिकेट 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 नाफ़रमान कई जाइज मंगलीअ न बजा हा दा बाबो सही पियो चए क्रिकेट खे छॾ तूं स्कूल वञ पंहिंजी तालीम पूरी कर अलाए मां
पिए शराब थो अले मां पिया थो शराब के अले मूंखे पिए शराब थो बस एतिरी ख़बर पीअण सां वात थी पे गुलाब थो बस एतिरी ख़बर पीअण सां वात थी पे गुलाब थो अले मां पिया थो शराब के अले मूंखे पिए शराब थो अले अनार तू पंहिंजा पैर संभाल तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थिया आहिनि उन करे असीं पंहिंजे भाउ खे मारींदासीं सरदार नूरे जी नज़र कारे नांग वांगर आ सरदार मौत जो ॿियो नालो आहे मज्जू मज्जू। हा यार हालार जीअं तूं चाहे तो अल्लाह करे ईअं ई थींदो। हिकु भाण जी बोरी में 5 बोरी लिखी छॾ मां गोतार गरीब जो ॿार आहे वञी घर ॾे वे न त मुफ़्त में मारिजी वेंदे। बस तेरा सालो चौड़ बत्तो थी ना हाणे मुफ्त में मरदे। मूंखे मेहंदी त ॾेखार सुहिणी कहिड़ा कया थी सिंगार सुहिणी मां इनाम ॾियां वञी उनखे जंहिं तोखे कयो आहे प्यार सुहिणी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी। बुखे ते पंहिंजी मौत वठी आई आहे मौत। जावेद खान तोखे मां कीअं सम्झायां इंसान त सिर्फ़ नाले जो इंसान रहियो आहे। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर। हालार जा पी एडो जल्दी स्कूल पे वने नाश्तो कयूं वन ही दिस नाश्तो तैयार आ मूंखे नाश्ते खां वधीक खरत जी बुख आहे मूंखे देर थी आहे नाश्तो कोन कंदो स्कूल वञा। हाँ स्कूल जे लाइ तैयार किया था स्कूल वेंदो न। हाँ सालार मुझो हालार मुंहिंजा प्यारा शागिर्दो तव्हांखे ख़बर आहे असुल इंसानियत छा आहे। अॼु आऊं तव्हांखे इंसानियत जे बारे में ॿुधायां थो असुल इंसानियत छा आहे। असुल इंसानियत हीअ आहे प्यारा ॿारो त हर हाल में सच ॻाल्हाइजे वॾनि जो अदब ऐं नंढनि सां प्यार कजे इहा ई इंसानियत आहे। 81,000 मखलूक में इंसान जो दर्जो मथे आहे छो जो इंसान अशरफुल मखलूकात आहे। असुल इंसानियत उहा आहे जेको इंसान पंहिंजे लाइ पसंदि करे उहा शइ ॿिए जे लाइ। त सुभाणे प्यारा ॿारो हिन टॉपिक इंसानियत जे बारे में ॻाल्हाइणो आहे भरपूर तयारी करे अचे। पाकिस्तान हालार जा पी तोखे केतिरा भेरा जलियो आहे त रुगो सुकी पघार जे आसरे ते न रहो 2-3 हज़ार सुपरवाइज़र खे ॾेई ॿियो कोई कारोबार कर स्कूल न वञ। वाह अब्दा वाह ॾाढो ठहे थी माना त मां पंहिंजे बचनि लाइ हराम कमायां खणी बि 2-3 हज़ार सुपरवाइज़र खे ॾेई पघार वठी अचां बिना ड्यूटी निभाइण जे इहा हराम न थी हिलाल थी ॿुधा। हल हलड़े हले ईमानदारी हालार जा पी ईमानदारी बस तोखां पोइ ख़तम। इहा ईमानदारी बि रुगो तो में ॿिए कंहिं में न ॾिठी। हू सुखां जो मुड़ुस त ॾिस घर वेठो सॼो ॾींहुं हट हलाए थो घर वेठे पघार खणे थो हू बि त मास्तर आहे न छा हू हराम खाए थो। हर कंहिंखे पंहिंजे कीअ जी सज़ा मिलंदी आहे दुनिया तोड़े आख़िरत में बकरी पंहिंजे पाए टंगबी आहे न हू मुंहिंजी क़बर में वेंदा न आऊं हुनजी क़बर में वेंदसि बिना ड्यूटी निभाइण जे हिलाल सम्झिजे हू पघार खावनि था पर कतई आऊं हराम खे हिलाल न कंदसि। बाक़ी जेको पाण खे रब ॾिनो आहे न इन ते आपदा शुक्र कंदी कर। प्यारा वारो
पाड़ियो प्यारा वारो कॾहिं बि वाइदो न कयो जेकॾहिं वाइदो कयो त उनखे हर हाल में पाड़ियो वाइदे ख़िलाफ़ी असांजे दीन इस्लाम में नाजाइज़ आहे जॾहिं बि कोई तव्हां वटि अमानत रखे न उनखे बासलामत रखंदा छो न हिकिड़ी पेन या कापी हुजे सा बि अमानत हूंदी आहे अमानत हूंदी आहे असांजा पाक सरवर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि अमानतदार ऐं दयानतदार आहिनि वाह हैसियत मुस्लमान जे असांखे बि खपे थो त अमानत में कॾहिं बि ख़यानत न कयूं प्यारा ॿारो पेज नंबर 16 खोलो अॼु जो लेसन पढ़ो अबदा हालार सालार ज़ाहिर न आहिनि केॾां विया आहिनि उहे ॿाहिरि खेॾण विया आहिनि उन्हनि जे लाइ वॾो मरे थो वॾो फ़िक्र थी हालार ऐं सालार जो उन्हनि लाइ कमाए त कोन थो सघे रुगो ईमानदारी जी पघार ते हले थो सॼी दुनिया बेईमान ऐं तूं ईमानदार मास्तर अॼु सुखां आई हुई उन जा ॿई कन सोन सां भरियल हुया उहा चए पई तूं बि त हिकु मास्तर जी घरवारी आहे तोखे सोन पातल न आहे मां चयमि किथां बाहि लॻी आहे बची खे जो अचण सां ई आपदा तपेला हू चवंदा आहिनि न रुसी अॻु में वेठी हुई वेतर पेकनि ॾांहुं न्यापो अची वियो अॼु सुखां बि तुंहिंजो उहो ई हाल करे वई अञा मूंसां सुखां अहिड़ो हाल करे वई आहे मास्तर इमदाद पाण में तो को कसूर ई नथो ॾी सुखां मूंखे ॿुधायो त हर स्कूल जे कमकार जे लाइ 2 लख रुपया आया हुया जो उन मंझां सोन वरितो अथमि बाक़ी फार्मूलो पूरा करण लाइ चए पई त 2 दॿा रंग जा वठी स्कूल खे रंग कराए छॾियोसीं माण्हुनि जो कहिड़ो दिमाग़ आहे बाक़ी हालार जा पी तोखे अहिड़ो दिमाग़ अलाह ॾे मां कुझु नथी करे सघां हराम खे हिलाल सम्झण वारो दिमाग़ त अलाह मुंहिंजे दुश्मन खे बि न ॾे ओ चरी आबदा तोखे मां कीअं सम्झायां इंसान त सिर्फ़ नाले जो इंसान रहियो आहे जेका वधीक पैसे कमाइण जी लालच कंदा आहिनि न उन्हनि जा सुख आराम फिटिल हूंदा थी चाहे हू सरकारी मुलाज़िम हुजे या आम दुकानदार हालार सालार अवर टाइम पुट न खेदा कयो टाइम बचाए होमवर्क कंदा कयो बाबा होमवर्क हालार तू जा असांगा होता वड़ा ही थी मास्टर इमदानो होता तांजे बंद पहले स्कूल या ताला भंजी पाड़ा तो पढ़ाए मास्टर तोके किथां इज़राइल खणी हिते आयो आ मांजो तारुफ शरीफ तो करा न तारुफ वरी केड़ो नालो मास्टर इमदाद आहे रहंदो वकी वडेरे माशू खान जे गोठ आया जे तू रहंदो माशू खान जे गोठ में आई त हिते तोके कंहिं दावत ॾिनी जो हिते अची स्कूल खोले वेठो आ अरे खामोश बीठो छा थो ॾिसे तोसां था ॻाल्हायूं जवाब ॾे कढाई काकाड़ियूं मास्तरा जेकॾहिं हयाती प्यारी थी त वरी इन स्कूल में नज़र न ईंदे न त पुठी को खल लाए छॾंदो मां अरे मास्तर गरीब जो ॿार आहे वञी घर ॾे वे न त मुफ़्त में मारिजी वेंदे हता हाणे हाणे इजाज़त ॾियो त कया तफ़्फ़ज़ पूरा विझास मिट्टी धूड़ मथे में न कमदार न तकड़ न आहे समझदार आ समझी ईंदो वरी तोखे हाणे स्कूल में नज़र कोन ईंदो अचो त हाणे हलूं
देख तुझे लाए आंदो यार जायद मेहरबानी तू हलार पुट ये नौ वे किथां लो थी बाबा इनके स्कूल में पढ़दन तो जैद खान दिनो तो पाने गोड़ जे वडेरे माजू खान जो पुत्र आखिर छा ॻाल्हि आहे जो अॼु तुंहिंजो एॾो चहिरो लथल आहे? हा अब्दा ॿी का ॻाल्हि न आहे परे ॻोठ में मुंहिंजी बदिली थी वई आहे न उतां जो वॾेरो जाबिर खां धमकी ॾिए पियो त मुंहिंजे ॻोठ स्कूल पढ़ाइण न अचे। जेकॾहिं उन्हनि तोखे रोकियो आहे त तूं छो थो वञे स्कूल पढ़ाइण? मूंखे बि इहो भउ थींदो आहे त किथे तुंहिंजी इहा ईमानदारी तुंहिंजी सिर जी दुश्मन न थिए। ऐं डिॼण वारो न आहियां बाक़ी ज़िंदगी ऐं मौत जो मालिक त अल्लाह आहे। स्कूल बि सरकारी आहे ऐं बि सरकारी मुलाज़िम आहियां पंहिंजी ड्यूटी पाबंदी सां कंदसि। मास्तर ईअं न कर इन्हनि ज़ालिम वॾेरनि सां ज़िद न कर किथे ईअं न थिए तुंहिंजे सिर खे कुझु थी वञे। मास्तर पोइ असांजे हिननि मासूम बचड़नि जो छा थींदो? अब्दा मासूम हुजनि या वॾड़ा सभिनि जो अल्लाह ई आहे ऐं अल्लाह ई रहंदो। छॾे हिन ॻाल्हि खे अब्दा तूं मूंखे इहो ॿुधा त मूंखे चांदनी कॾहिं ॼणे ॾींदे? हा मास्तर ॻाल्हि मटाइण त को तोखां सिखे। होता नहीं मास्तर अञा कोन तो मिले स्कूल पढ़ाइणो हाणे जो छा कंदो? हाणे सॼे ॻोठ जा ॿारड़ा स्कूल वञनि था छो जो मुंहिंजो नालो रहम आहे। रहम करण सिखियो ई न आहियां। हल कमदार हाणे हली ख़त्म करे अचोसि। हा कंदार हाणे देर करण न खपे। हा जमाल खान तू सही तो चए इन कम में देर करण न खपे। थदा थियो एतिरा जज़्बाती बि न थियो। जेके दिलि सां सोचींदा आहिनि न उहे अक्सर मात खाई ईंदा आहिनि। तव्हां पंहिंजे भाउ जाबिर खान खां मक़सद खे माखो तव्हां कुझु सिखो कुझु दिमाग़ खां कमु वठो। जे तकड़ करे स्कूल में मारींदासीं न त सिधो सो केस असां ते लॻंदो। कमु अहिड़ो करिणो आहे जीअं नांग बि मरे ऐं लठ बि बचे। उनखे स्कूल में न आहे मारणो उनखे घर में घिरी मारणो आहे घर में। मास्तर तूं मानी खा त मां काठियूं करे अचां। मास्तर मुंहिंजो नालो राम आहे पर राम करण कोन्हे सिखियो। मास्तर तोखे घणो ई सम्झायोसीं पर तू समझो न आहे। मास्तर तू असांजो चवणो न वरितई अॼु मुफ़्त में मार दे। मास्तर तू सभा को बेस समझो असांजी ॻाल्हि ते गौर ई न की। हक़ सच कयूं कोन छॾींदसि भली ज़िंदगी साथ छॾे वञे। सचाई ते मरण वारे जो नालो तारीख़ में सुनारी अखरनि सां लिखियो वेंदो आहे। वॾेरा बस मास्टर बस घणी नसीहत न ॾे तुंहिंजो हाणे टाइम पूरो आहे। ज़ालिमो ये छा करे छॾियो असां सां? मास्तर पुत्र मासा ॻाल्हायो मास्तर। अब तू मूंसां वाइदो कर हालार सालार खे न ॿुधाईंदे त मूंखे कंहिं मारियो आहे। छो मास्तर उन्हनि ज़ालिमनि खे मां बचकी छॾियो? न हरगिज़ न मां उन्हनि खे न बचकी अथनि मास्तर। न अब्दा न किथे उनखे इहो रात दुश्मनी जी वाह में न उछले छॾे। मां चाहियां थो हू पंहिंजी ज़िंदगी जूं ॿाहिरि ख़ुशियुनि सां गुज़ारनि। इहो ई मूंखे डपु हुयो
त तुंहिंजी ईमानदारी तुंहिंजो सिर खणंदी। रत देस तुंहिंजी राह तां फुड़ो फुड़ो थी वही वञे, तुंहिंजो बि कर्ज़ लही वञे, मुंहिंजो नसीब ठही वञे। छॾे नी ॻाल्हि खे आबदा, तूं मूंखे इहो ॿुधा त मूंखे चांदनी कॾहिं ॼणी ॾींदी? हा मस्त ॻाल्हि मटाइण त को तोखां से सालार ऐं हालार मानी खाओ। जी अम्मा हा खाऊं था। अम्मा मां हिकु ॻाल्हि चवां? चओ पुट छो न? तूं हर रोज़ तकलीफ़ करे मानी खणी अचे थी, हाणे अदा बि त नंढो ॿार न रहियो आहे। वॾे अदा सालार जी शादी करा। हाणे अम्मा सच त तुंहिंजी आराम करण जी उमिरि आहे, न की असांजे लाइ वञी हिते मानी खणी अच। अबा मां त इहो सोचां थी त का सालार छोकिरी पसंदि करे त वठी ॾियांसि। अम्मा हालार सिधो छो नथो चवे, शादी जो शौक़ु पाण खे अथसि, मड़ी नालो मुंहिंजो थो वठे, पर मां इन जे सभु हरकतनि जे वाक़ुफ़ आहियां। ओ मां इन जो वॾो भाउ आहियां, अॻ में हिन शादी ऐं पोइ मां पंहिंजे बारे सोचींदुसि। मां त घणो ई चवांसि पई, पर ही ज़िद कयूं वेठो आहे, पर चए थो जेसि ताईं नंढे भाउ जी शादी न कराईंदसि तेसि ताईं आउं शादी कोन कंदसि। न न हा मां न न न न मां हा न ॾिठई अम्मा चोर जे ॾाढ़ी में कख पकड़जी पियो, हा बि कराई थो न बि कराई थो। ना दा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मूंखे शादी जो त कोई शौक़ु न आहे। हा न जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हा न त शहर बि लिखंदा आहिनि शाइरी में, गुल अहिड़ी तरह त हवा में लुॾनि, को हा थो करे को न थो करे, ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, को हा थो करे को न थो करे। अबा शाइर हाणे ॿुधा दे कलाम थी सूर्य मानी का तो फरकारी कंदो भुख मरी वियासीं कोड राणी हणी। बाबा आउं मासी जे घर थी अचां थी। हाँ बाबा थी जल्दी अच। रुगो मासी जो घर याद थी, तोखे त ख़बर आहे असांखे बुख जल्दी लॻंदी आहे, मंझंदि जी मानी केरु कंदो फरी? अरे शर्म कर शर्म, वॾी भेण जो नालो तो वठे, सो बि अधु। अरे मुंहिंजी हिकिड़ी धीअ हुजे हा उहो सुठो हुयो, तो जहिड़े पुट रखूं छा हाणे मां वटि किर तोखे चवां? ये रोज़ तुंहिंजा लफ़्ज़ ॿुधा ॿुधी ॿुधी करे मुंहिंजो त अंदरि साड़े छॾियो। हा बाबा तूं त हर वक़्तु दिन जी वटि वठंदो आहे, आख़िर मां तुंहिंजो बिगाड़ियो छा आहे? अरे तूं मुंहिंजो छा बिगाड़ींदे? जेकॾहिं बिगाड़ियो नथी न त कहिड़ी मुंहिंजी तूं दिलि ठारी आहे? आख़िर इन मासी वारनि जे घर ॾिठो छा आहे? जहिड़ी तेड़ी मार बसि मासी वारनि जे घर, मासत वारनि ॾे मानी बि हे खणी वेंदी आहे, असांजो काजो आहे ई न। छा थी पियो जेकॾहिं मासी वारनि जे घर वेंदी आहे? आख़िर मासी बि त माउ जी जॻह ते हूंदी आहे, जेकॾहिं उन्हनि खे मानी पुॼाईंदी हिन में के वॾी ॻाल्हि त न आहे। तूं न नाफ़रमान जी ॻाल्हियूं दिलि में न कंदी कर। न बाबा जहिड़ो आहे तहिड़ो मुंहिंजो भाउ आहे। बाबा मां का बि ॻाल्हि हिन जी दिलि ते न खणंदी आहियां, मां हर वक़्तु हुन जे लाइ दुआगो आहियां। हमदार हिन साल सारियुनि जो अघु मथे आहे, फी मण 2000 रुपयो थो हले। ईअं न थिए जो किथे ही हारी अमीर न थी वञनि, सुभाणे असांजी ग़ुलामी केरु कंदो? अहिड़ा कर्ज़ उन्हनि जे मथां लिख जीअं हर साल बोछण उन्हनि जो कुल्हे ते हुजे। हा बबला तव्हां इन कम खां छुटल हो, हिकु भाण जी बोरी में 5 बोरी लिखी छॾीमांइ बोतार। मूंखां वधीक कहिड़ा अहिड़ा कमदार आहिनि, सुठा कमु कंदा आहिनि, रहम मां करणु सिखियो ई कोन्हे बोतार। हाकमदार असल अहिड़ी कलम हलाए जाए हारनि जो 7 पीढ़ियूं असांजो कर न लाहे सघनि। हा दा सच पियो चवे, असल हारनि जो वार बि कर्ज़ को वादो न चाहे।
मासी ख़ुशि आहे त मुंहिंजो पुटु कमु थो करे कमु इहो कबो आहे जीअं तूं थो करी मूंखे ॾे त मां कोडर हलाए ॾेखारियां त कमु कीअं कबो आहे। बसि मसात इहे तुंहिंजियूं अदायूं ई मूंखे मारींदियूं आहिनि न। ईअं न थिए जो किथे तूं मूंखे पंहिंजो दीवानो न करे छॾी। तूं किथे सम्झंदे मां बि त इहो ई थी चाहियां त तूं मुंहिंजो दीवानो थी। न मसात न, असां छा ॼाणूं हिन प्यार मोहबत मां। प्यार ऐं मोहबत में जेकॾहिं न सचाई हुजे ॿिन्ही तरफ़नि खां त प्यार ज़िंदगी ठाहे छॾींदो आहे मसात, न त पोइ के घराणा ई घुटिजी वेंदा आहिनि। मसात तूं भला इहो ॿुधाए कॾहिं कंहिंसां प्यार कयो अथई? तोखे प्यार में कंहिं धोखो ॾिनो आहे छा जो अहिड़ी ॻाल्हियूं पियो करीं? हिन महिल ताईं त मसात प्यार कयो न आहे, पर डपु थो लॻे किथे प्यार थी न वञे। आख़िर अहिड़ी कहिड़ी ख़ुशि नसीब आहे तुंहिंजी दिलि जी धड़कन में जो प्यार जा बूटा था फुटनि? तूं पाण ई सम्झी वञ। हाय मसात तूं त छोकिरनि खां बि पोते आहीं जो हुनजो नालो बि नथो ॿुधाए सघीं। मसात मां हाणे कीअं ॿुधायां, मूंखे त लॼ थी थिए उन जे साम्हूं उन जो नालो कीअं आऊं खणा। छा हू किथे बि थिया जो नथो ॿुधाई? हू त मुंहिंजी दिलि में आहे। जेकॾहिं तुंहिंजे दिलि में आहे त मूंखे हुनजो नालो ॿुधाए नथो सघीं? चलो तूं पंहिंजी अखियूं पोइ बंदि कर, ताऊं हुनजो नालो ॿुधाए। आई लव यू।
सोचिस पर दीवानू की घणो हुस्न खां पाण बचायो नेठ वयुस निशानो थी अची वई आ तब्दीली मुंह में रोज थवे समकाया मां संगत साथी सबब पुछन था कहिड़ा सबब ॿुधाया मां हथड़नि ते मेहंदीअ जा गुल ठहियल कारियूं अखियूं वरी तन में कजल हथड़नि ते मेहंदीअ जा गुल ठहियल कारियूं अखियूं वरी तन में कजल ॾिसी चहिरो दुनिया विसरी वई दिल मुंहिंजी आ मस्त लॻी पई हाय अल्लाह कीअं न थिए चरी दिल हाय अल्लाह आए हाय अल्लाह आए हाय अल्लाह जावे ॾिसां थो यारो चौधारी चहिरो सजण जो दिल खे ॾिकाई शइ न वणे थी दिल ते पहिरो सजण जो ज़ुल्फ़कार रब खां दुआ मौला मेल कराईंदो मालिक उन नायाब माण्हूअ सां मूंखे गॾु मिलाईंदो हथड़नि ते मेहंदीअ जा गुल ठहियल कारियूं अखियूं वरी तन में कजल हथड़नि ते मेहंदीअ जा गुल ठहियल कारियूं अखियूं वरी तन में कजल ॾिसी चहिरो दुनिया विसरी वई दिल मुंहिंजी आ मस्त लॻी पई हाय अल्लाह कीअं न थिए जरी दिल हाय अल्लाह आए हाय अल्लाह आए हाय अल्लाह
असानी ॻाल्हियुनि खे तवजो ई नथी ॾिए। दोस्तो पाड़े जा हक़ केतिरा ई आहिनि, जेकॾहिं पाड़े जा हक़ वेही बयानु करनि त खुटण जहिड़ा ई न आहिनि। पाड़े जा हक़ एतिरा ई आहिनि जेके तव्हांजे पाड़े में को ग़रीब आहे त उन जे घर खां पंहिंजे घर मथे न ठाहियो, छाजे करे उन जो घर जो हवा बंदि नाहे करणी। एतिरा कुझु हक़ हक़ूक़ आहिनि, पर यार असां इन ॻाल्हियुनि खे तवजो ई न ॾींदा आहियूं। दोस्तो पाड़े जा हक़ एतिरा आहिनि कंहिंखे फिक्र ई न आहे। हा यार, रुगो पाड़ो पाड़े खे थो खाए, इनजे बारे में छा कजे? चवंदा आहिनि त पाड़ो पाक पैगंबर खे बि प्यारो, पाड़ो पाक पैगंबर खे बि प्यारो आहे, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारो। असांजो इस्लाम पाड़े जा वॾा हक़ हक़ूक़ आहिनि। यार हालार ॾाढी तूं देर करे आहीं। हाणे त हालार देर करे ईंदो, हालार खे प्यार वारो साथी जो मिली वियो आहे। शुक्र आहे देर करे बि आयो आहे, न त माण्हू प्यार में पाण खे विसारे छॾंदो आहे, वरी दोस्त किथां यादि रहंदा आहिनि। हा यार, प्यार आहे ई शइ अहिड़ी। हाँ यार, तव्हां बि पंहिंजी जाइ ते सही आहियो। प्यार त मूंखे यार फरियाद सां थी वियो आहे, उन जो मक़सदु इहो न आहे जो आऊं तव्हां जहिड़े प्यारे दोस्तनि खे विसारे सघां थो। असल में प्यार ई ज़िंदगी जीअण लाइ ज़रूरी आहे यारो, बिना प्यार जे हयाती बि त अधूरी आहे। बाक़ी उहा ॿी ॻाल्हि आहे जो कंहिंखे सचो प्यार नसीब नाहे थींदो। के त वीचारा प्यार जे हिकिड़े ॿोल लाइ सिकंदा रहंदा आहिनि सारी हयाती। असां त ख़ुशि आहियूं तोखे ज़िंदगी जे लाइ जीवन साथी मिली वियो, पर बेवफ़ाई आम थी वई थी, सोची सम्झी कदम खणजे। यार हालार, इहे हुसन वारा माण्हू इहे चइनि ॾींहंनि जो चाह रखंदा थी, पोइ कंहिंजी न परवाह कंदा थी, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। यार ईअं न आहे, तव्हां जीअं सोचो था सभ जा सभु जेकॾहिं न सॼी दुनिया में बेवफ़ा हुजनि हीअ दुनिया ई कोन हले आहे। हा, बाक़ी हरू भरू मूंखे वहम ऐं विसविसा न ॾियो यार। फरियाद मुंहिंजी बावफ़ा, मूंखे यकीन आहे हू पूरी हयाती मूंसां वफ़ा कंदी रहंदी। हा यार हालार, जीअं तूं चाहे थो अलाह करे ईअं ई थींदो। हा यार, प्यार बि अहिड़ो ई शइ आहे, तव्हांजो प्यार आहे ई सचो। हरू भरू वहीद नदीम तोखे डिजाइन था। हालार भाउ छा आहे अॼुकल्ह परेशान रहे थो, छा मसलो आहे? ॿियो मड़ी ख़ैर आहे, तबीयत सही थी न? ना दा, मूंखे त कुझु न आहे, मां त ठीकु आहियां। पर हिकु ॻाल्हि जी तव्हां खां इजाज़त वठणु पियो चाहियां दा। परसो चई न पियो सघां तव्हांजे साम्हूं। कहिड़ी ॻाल्हि जी इजाज़त वठण थो चाहियां भाउ? तोखे कॾहिं सालार रोकियो आहे छा? ॿुधाए खणी छा ॻाल्हि आहे, छाजी इजाज़त वठणु पियो थो चाहीं? ॻाल्हि इहा आहे दा, मुंहिंजो बचपन जो दोस्त वॾेरो ज़ाहिद ख़ान परॾे खां वापसि पंहिंजे ॻोठु आया आहिनि, तंहिं लाइ हुन सां मिलण लाइ वञा। सोचियमि त तव्हां खां इन ॻाल्हि जी इजाज़त वठां। अड़े बाबा, अञा नंढो ॿार आहे छा जो हिन ॻाल्हि जो बि मां खां इजाज़त थो वठी? तोखे कॾहिं दोस्त सां मिलण जे लाइ असां रोकियो जो हाणे तोखे रोकींदासीं? मुंहिंजी तरफ़ां अदा तोखे इजाज़त आहे, तूं घुम जॾहिं चाहे जिथे चाहे तूं वञी सघे थो भाउ। वरी उती पाणी पीआ, सुबुह सां वञण सां ई पिटको कयो, मां खटियल मैच हाराया आहिनि। अरे तूं वरी कहिड़ी जंग फतह करे आयो आहीं हा, जो तोखे पाणी पीआरे साईं? सॼो ॾींहुं क्रिकेट जे कढ लॻो पियो आहे। हेॾे ॻाल्हि त ॿुधणे, कॾहिं पढ़ाईअ जे लाइ तालीम जे लाइ तूं कुझु हेॾो कयो आहे? सॼो ॾींहुं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, नाफ़रमान कहे जाए जा भंगल ये तो बजा। हाँ दा, बाबो सही पे चए, क्रिकेट के छॾ, तू स्कूल वञ, पंहिंजी तालीम पूरी कर। तूं वरी वॾी आहीं मूंखे सम्झाइण वारी, वरी बि तोखां वधीक मूंखे तालीम आहे।
तूं तालीम खे छॾ हिकिड़ी मां क्रिकेट मां एॾो पैसो कमाईंदुसि जो पैसनि सां खेॾंदासीं फ़िलहाल तूं ईअं कर अम्मा जा ॾिनल जेके ड्राइवर लिकाए रखिया हुई न उहे मूंखे खणी ॾे छो जो अॼु इंडिया ऐं पाकिस्तान जी मैच आहे मां डबल करे ईंदुसि डबल। अरे चवी छा थो हाँ ज़ेवर अरे न क्रिकेट जे करे त घर जा सभु थांव तूं खपाया आहिनि हाणे ज़ेवर जे करे बि लॻो आहे उथ त रखाए न पातल ॿ टे वरी। बाबा मूंखे ज़ेवर खपनि जेकॾहिं तव्हां बाबा मूंखे ज़ेवर न ॾिनो न मां पाण खे मारे छॾींदुसि। ज़ेवरनि जा असर कर ज़ेवर खपनि ज़ेवर हिन मुतबर खे खपनि जुआ कर कहीं जाए जा। ये ज़ेवर हाथी का कर फेंक कर मतलब नहीं चोरी कर खड़ी ना वने। वालेकुम सलाम हालात कीअं आई ख़ुश ठीक ठाक तो ठीक आहे इहा आहे हालात मुंहिंजे नंढे लाइ दोस्त असां ॿई गॾु पढ़ंदासीं इलाही महिनती ऐं असांजे स्कूल जे मास्तर ॾाढो होशियारु हो ॾाढो ऐं मुंहिंजी हेल्प कंदो मूंखे बिल्कुलु किथे किथे मूंखां ग़लती थी वञे न हुन में मुंहिंजो हेल्प कंदो वियो बेहाल वाला हालात ज़िंदगी कीअं पई गुज़रे ख़ुशि त आहीं ऐं तोखे यादि कंदो आहियां हर हमेशह शहर में हुजां या ॿाहिरि मुल्क हुजां तोखे बड़ी यादि कंदो आहियां। हाँ यार ज़ाहिद ज़िंदगी तो बेहतर गुज़रे पई पर तव्हांजे यादनि सां गॾु पिया गुज़ारियो ॾे यार हवाल तव्हांजी तालीम मुकमल थी वई। हा लाल यार तालीम त कॾो को पूरी थी वई मुंहिंजी उन खां पोइ आउं दुबई वियुसि जॾहिं दुबई में हुयुसि न सच में तव्हां दोस्तनि ऐं मुंहिंजा जेके भाइर आहिनि नंढड़ा उन्हनि जी जाम यादि अचे पई मूंखे। चङो यार ज़ाहिद हाणे आउं हलंदुसि तव्हां ख़ैर सां ॻोठु अची विया आहियो हाणे तव्हां सां रोज़ु मिलणु जुलणु पियो थींदो। अदा वॾा हिन खे हाली वञणु न ॾे अदा राति सुठी कचहरी थींदी आहे हलार सां अदा हलार एॾो तकिड़ो न वञ अदा वॾो बि अॼायो आहे। बसि हलार हाणे खणी ज़िद छॾ जॾहिं तोखे मुंहिंजा नंढा भाइर बि चवनि था राति हिते रहो पाण राति हिते कचहरी कंदासीं घणो अरसो थी वियो आहे तोसां कचहरी कोन कई आहे ऐं हूअं बि मूंखे तुंहिंजी यादि ईंदी आहे यकी तोखे मां संभालींदो आहियां राति कचहरी कंदासीं पाण। ठीकु आहे यार ज़ाहिद जेकॾहिं तव्हां नथा छॾो त आउं हिते ई आहियां। साईं तव्हां जूं कचहरियूं सदाईं क़ाइमु हुजनि। यार सालार सच्चाई वाले केॾा विया सच्चाई जो नालो ई न आहे। भली दुनिया में सच्चाई न हुजे पर असांजे दोस्तनि में त सच्चाई आहे न। अॼुकल्ह जा माण्हू अंदर जा वॾा कारा थी विया आहिनि बरख वारा इंसान माण्हू इस्लाम जे दायरे खां ई ॿाहिरि आहिनि इहे मुनाफ़िक माण्हू आहिनि। मां चवां थो इंसाननि में अहसास ई न रहियो आहे जॾहिं माणपो ई रहियो ई न आहे त अहसास किथां रहंदो। सच्चाई छा पर हाणे त इंसाननि में उहो इंसानी न रहियो आहे। हा फाइके कहिड़ो इंसानी जो दौरु आहे जो पुट पीउ जो साम्हूं बि ईअं ॻाल्हाए थो। तोखे ख़बर आहे हालात मां कल शाम खाड़ी तुंहिंजे इंतज़ार में बीठी आहियां रोज़ ज़मीन में पई चकर हणा साईं जन अलाए किथे आराम सां वक़्तु गुज़ारनि पिया। फरिया उहो प्यारु कहिड़ो जंहिंमें इंतज़ार ई न हुजे घणे इंतज़ार खां पोइ जॾहिं इंसान खे प्यारु मिलंदो आहे न उन जो लुत्फ़ ई ॿियो हूंदो आहे। फरिया सच त फरिया कल खां वठी तोसां मुंहिंजी मुलाक़ात कोन थी आहे न मूंखे बि ईअं पियो महसूसु थिए त ॼण सालनि खां पोइ पाण मिलिया आहियूं सालनि खां पोइ। इहे सभु ॻाल्हियूं सही आहिनि पर आख़िर तूं ॿुधाए किथे हुई न ज़मीन ते हुई न घर में हुई। मुंहिंजे बचपन जो दोस्त वॾेरो ज़ाहिद ख़ान परॾे खां वापसि पंहिंजे ॻोठु आयो न तंहिं लाइ आउं उन सां मिलणु वियो हुयुसि इन करे तोसां कल्ह खां मुंहिंजी मुलाक़ात कोन थी वधीक कोन घणो ज़ोर रखियो मूं ते तंहिं लाइ आउं उते राति रहिजी पियुसि। हाणे तूं हलार वाइदो कर हर रोज़ मूंसां मुलाक़ात कंदी अलाए छो जहिड़ी मां तोखे न ॾिसी मुंहिंजे दिलि में बेचैनी रहंदी आहे। जेतिरो तो इंतज़ारु करे परेशान थी आहे न फरिया हक़ीक़त में उन खां आउं ॿीणो परेशान हुयुसि तोखां परे पर दोस्त जी दिलि बि न पिए रंजाए सघियसि। मुंहिंजी नज़र में त हीअ हयाती फरिया प्यार जे लाइ तमामु थोरी आहे फरिया हीअ त सिर्फ़ु हिकिड़ी हयाती आहे प्यार जे लाइ जे न इंसान खे
100 हयातियूं मेरा वॾे आहिनि त बि घणो घटि आहे। तुंहिंजे हिन ॻाल्हियुनि में मूंखे शाइरी यादि अची वई। जे त गुलाबी दिलबर तुंहिंजी माशा अल्लाह, मुर्क चंबेली दिलबर तुंहिंजी माशा अल्लाह, दिल पथरेली दिलबर तुंहिंजी माशा अल्लाह। मुझी गैर मौजूदगी में तो हिन मारू ऐं मिसकीन हारियुनि सां कहिड़ो बर्ताव कयो। भले मां हिते न हुजां, पर इहे हारी मुंहिंजा बच्चा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे हिननि भाइरनि वांगुरु ॾिसंदो आहियां। जेकॾहिं अॼु खां पोइ उन्हनि सां कुझु बि ग़लति ॻाल्हाए, मूंखां बुरो वधीक केरु बि न बाबला साईं, मां किथे हारनि सां ज़ुल्म कंदो आहियां। इन हारियुनि जी आदत आहे भोतार साईं शिकायत करणु, पर तव्हां राम कजो बाबा, कमदार खे राम कजो। भोतार साईं भली तव्हां नंढे भोतारनि खां पुछो, जीअं चवंदा हुया मां उहो ई कमु कंदो हुयुसि भोतार साईं। हा अदा साईं कमदार सही पियो चए। अदा साईं जेकॾहिं हारियुनि सां नरमी सां पेश ईंदासीं त पोइ मथे ते न अदा इहो मां ग़लति ॻाल्हि पिया कयो। उन्हनि सां नरमी सां पेश अचण में उन्हनि जा हौसला बुलंद थी वेंदा आहिनि। उहे बि उहे वीचारा राति जे टाइम पाणी लुंडियुनि में कमु कंदा आहिनि, पंहिंजे बचनि जे सफ़र गुज़रंदा आहिनि। उहे असांजा बच्चा आहिनि, इहो अमल कॾहिं बि न विसारिजे। जिन जी महिनत मंझां असांजा बि घर आबाद आहिनि। जेको असां आराम ऐं सुकून जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया न, उहो हिननि जी बदौलत आहे। उहे वीचारा ॾींहुं राति महिनत मज़दूरी करे पंहिंजो बि पेट पालींदा नी, असांजो बि ख़्यालु रखंदा। फरिया तुंहिंजे लाइ अॼु मां छा आंदो आंदा फ्रूट आहिनि, उन्हनि मां 3 फ्रूटनि जा नाला तोखे खणणा आहिनि। जेकॾहिं न तूं सही ॿुधाई पोइ जेको बि इनाम घुरंदे न, इनाम सम्झी तोखे ॾींदुसि। सिर्फ़ु 3 फ्रूटनि जा नाला खणा इनाम हासिल करण लाइ? सोच आलार, ऐं कुझु बि घुरे सघां थी, पोइ पंहिंजी ज़बान ते बीह जाए। ओ फरिया तुंहिंजे लाइ त कुझु बि करे सघां थो। तूं चईं त आसमान मां चंड सितारा बि लाहे ॾेखारंदो। फरिया सच त ऐं जॾहिं बि तोखे ॾिसंदो आहियां न, मुंहिंजे दिलि जी धड़कण पाण मुरादां रुकिजी वेंदी आहे, छाकाणि जो तूं शइ बि त अहिड़ी आहे न फरिया। चलो हाणे होशियारी वठि, मां सवाल जो जवाबु ॾियण जे लाइ तयारु आहियां। पंहिंजी दिलि जी धड़कन खे क़ाबू कर। फ्रूट नंबर पहिरियों अनार, खटे वियसि न? अञा बि बचे। फ्रूट नंबर 2 सूफ़, हाणे त मञी? अञा बि बचे फरिया। फ्रूट नंबर 3 भला चकू। ओ फरिया हो न भॻे, अॼु तूं हराए वएं हलार खां, पर आऊं वरी बि हिकु तोखे मौक़ो ॾियां थो फरिया। हिकु शहर ॿुधायां थो, उन शहर में उन फ्रूट जो नालो थी, जेकॾहिं न तूं पकिड़े वें पोइ तूं सच त अदब पढ़ंदड़ फरिया। शहर ॿुध, तुंहिंजी आसानी लाइ ही शहर आहे। मां चाहियां थो जीअं तूं ही इनाम हासिल करे सघे। बेरंग बिरही जी बाज़ी में दिलि पंहिंजी हारे वेठासीं, जा आग उजामी वेई हुई सा वीहर ॿारे वेठासीं। हिन शहर में त कंहिं फ्रूट जो नालो ई न आहे। फरिया इन शहर में ज़िक्र त हुयो न नारंगी जो। बेरंग छा खे चवंदा आहिनि? बेरंग माना नारंगी। तूं कोन वञी सघे। ॾिस मुंहिंजे लाइ अॼु नारंगी वञे खटियूं मिठियूं। बेरंग ज़िक्र हुयो न, बेरंग छा खे चवंदा आहिनि सिंधी में? बेरंग नारंगी खे चवंदा आहिनि। अॼु हराए वएं हलार। अदा हलार छॾ सिंगार के हलूं, सिज काथे चढ़ी आयो मिले, हलूं कमकार कयूं। ॾिसूं तो महांगाई लॻो पियो आहे, किरोना पहाड़ पटे छॾियो, किथे कमायूं बाबा। रुगो पणी रुगो सिंगार। हो अदा हलूं था। ॾिसे थो राति बि नंढड़ी आहे, उन्हारे जी निंड पूरी कान थिए थी। मूंखे सॼो ख़बर आहे तूं राति किथे गुज़ारे ईंदो आहीं। जर तूं सम्झी तो मूंखे का ख़बर न आहे। चुप चुप करे अची सुम्ही पवंदो आहियां, सम्झंदो आहियां त सालार मूंखे ॾिठो ई न आहे। चाहे बि तूं केॾो बि वॾो थी वञ, असांजे लाइ तूं नंढो ई नंढो रहंदे भाउ। हा इहा ॿी ॻाल्हि आहे, आऊं तोखे अहसास न ॾियारींदो आहियां जो आऊं तोखे ॾिसां थो। अदा तव्हां भली मूंखे अहसास न ॾियारियो, पर तव्हां इहो भरोसो कयो तव्हांजो भाउ कॾहिं बि ग़लति कदम कोन खणंदो, न कॾहिं ग़लति माण्हुनि जी सोबत में ईंदो। अड़े मां काथे चयो तूं राति पराया मेहूं काए थो अचे? मां त इन जे लाइ चवां थो, तूं चए थो निंड पूरी कान थी थिए। राति नंढी आहे उन्हारे जी।
मैच हाराए करे अञा तूं पैसा कोन थो ॾी? यार लिया वेनो त मूं वटि पैसा न आहिनि जेका तोखे मैच हाराई आहे तव्हांखे मां ॾींदुमि 2-3 ॾींहं मूंखे मोहलत खपे। अॼु मां तोखां पैसा ज़रूरु वठी रहंदुसि, ॾिसां त तूं कीअं नथो ॾीं पैसा। यार तूं वरी असां सां मैच खेॾणु चाहींदो त वरी बि तोसां मां खेॾंदुमि, तोखे मां खटे रहंदुमि। वाह रे वाह, सियाणो थो थी। जीअं मैच खटां त कर्ज़ बराबरि करे छॾां, हरगिज़ न कंदमि मां ईअं। यार मां तोखे चवां थो अॼु मूं वटि न आहिनि पैसा, 2-3 ॾींहं यार मूंखे मोहलत ॾे, मां तव्हांखे ॾींदुमि पैसा। तोखे त ख़बर आहे रज़ा, मोहम्मद इलियास पैसनि जे करे नफ़्सी आहे, नफ़्सी आहे। फरिया छा मां पुछी सघां थो साईं जन जो चहिरो छो लथल आहे? अञा मुंहिंजो मूड ऑफ आहे, एतिरो इंतज़ारु कराईंदो माण्हू परेशान न थींदो, कहिड़ो वरी ख़ुशी रहंदो। हालांकि तोखे त ख़बर आहे न, हिकिड़ो मिंट बि हाल बराबरि हूंदो आहे। हाणे तोखां आउं नाराज़ आहियां, तोसां हाणे आउं कोन ॻाल्हाईंदासीं। हा फरिया, तुंहिंजी कावड़ में बि कुर्ब घणो आहे, सच त तुंहिंजो प्यारु उन खां वधीक आहे। रही ॻाल्हि कावड़ जी, फरिया एतिरी कावड़ न कबी आहे जो परचाइण वारा ई रुसी वञनि। जेकॾहिं न तूं ऐं मां हिक ॿिए खां रुसी वियासीं न, नाले जी इंसान ते रही थी अक्सरियत माण्हू धार करणु चाहींदा थी, बाक़ी सवन मां को माण्हू ॿिनि रुठनि खे परचाइणु चाहींदा आहिनि। फरिया तूं दिलि ते हथु रखी सोच, जेकॾहिं न तूं मां हिक ॿिए खां रुसी वियासीं त ओड़े पाड़े वारा माण्हू बि तो ते मूं ते खिलंदई, न कोई परचाईंदई। साथियों होशियारी कजो, इहो शिकार न निकिरे। सरदार अॻे असां शिकार निकिरी वियो, जो हे निकिरी वेंदो। सरदार नूरे जी नज़र कारे नांग वांगर आहे, नांग जो डंगल बची सघे थो पर नूरे का न। सरदार गोरू तोजो आहे। सरदार मौत जो ॿियो नालो आहे मज्जू। मज्जू हा साथियों, मूंखे बि तव्हां मां इहा ई उमेद हुई। फौतखाना वञा पियो पंहिंजे दोस्त हालार सां मिलण, जेकॾहिं मुंहिंजे गैर मौजूदगीअ में वोट जा हारी हिते अचनि, उन सां सुठो वर्ताव कयो, छो त इहे हारी मूंखे अज़ीज़ आहिनि पंहिंजे बचन वांगुरु। जीअं तव्हां मुंहिंजा ॿाहिरि आहियो, इहे हारी बि मूंखे अज़ीज़ आहिनि। ठीकु आहे? ठीकु आहे दादा, तव्हां भली वञो। कमदार ड्राइवर खे चओ त गाॾी कढी अचे। हाज़िर बाबा, हाणे तो चवांसि। होतार साईं चई आयो मुंडे वर के धीरे जो गाड़ी कढी। होतार साईं तव्हांजो वॾो भाउ पंहिंजो मिल्कियत हालार ख़ान खे थो खाराए छॾे, तव्हांजे बारे में सोचियो ई नथो बाबला साईं। कमदार छा छा न सोचियो आदे वॾे? उन कॾहिं ईअं सोचियो ई न आहे जो मुंहिंजे नंढे भाइरनि जो बि को हिसो आहे ज़मीन में। अहिड़ो कुझु उन सोचियो ई न आहे असांजे लाइ। अदे वॾे तूं सही पियो चए कमदार। हा कमदार, इन ॻाल्हि ते गौर कबो।
अदा खे त नथा चई सघूं पर हालात ते ज़रूरु कंट्रोल कबो। अरे भोतार खे तव्हां बि चई सघो था भोतार साईं, तव्हांजो बि बराबरी जो हिसो आहे ज़मीन में। शरा में कहिड़ो शर्म बाबला, पर ॻाल्हि यादि रखिजो, पर मुंहिंजो ॻाल्हि ज़ाहिर न कजो। कमदार तूं बिड़जी छो थो, तूं त असांखे प्यारो आहीं, तूं त कम जी ॻाल्हि कई आहे। भोतार साईं डिॼा नथो, मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, ईअं न आहे तव्हांजो वॾो भोतार मूंखे माराए न छॾे बाबा, मुंहिंजी पारत थियो। कमदार तूं घबराए न, तुंहिंजो नालो ज़ाहिर कोन कंदासीं असां। अॻे बि ॾिसो था वॾो भोतार मुंहिंजो मथो ॾमरो पियो आहे, ईअं न आहे चए खणी मुंहिंजो कम ई लाहे छॾे बाबल साईं, वरी पारतड़ो हुजेव। अम्मा हालार जे लाइ तोखे हाणे किथे रिश्तो ॾिसणु घुरिजे। अबा हालार जे लाइ किथे रिश्तो ॾिसां? मूंखे त हालार जी मासात फरिया घणी पसंदि आहे। जेकॾहिं हालार खे इन ते एतिराज़ न हुजे त? न अम्मा, हालार खे एतिराज़ थी थो? तूं सुठी छोकिरी आहे, ईअं लॻे थो त हालार खे पसंदि करे थी। हालार पुट, तुंहिंजो फरिया जे बारे में छा ख्याल आहे? हा मां, जीअं अदा ऐं तव्हांजी मर्ज़ी, मूंखे त कोई एतिराज़ न आहे। भला तव्हांजी मर्ज़ी खां ख़िलाफ़ आऊं थी सघां थो? चाह तोखे अब ज़रूरु प्यारींदसि पंहिंजे हथनि जी। फरिया इहा चाह जी तकलीफ़ छो थी करे? मूंखे पंहिंजे हथनि सां सादो पाणी पीआर न, सो बि मूं लाइ अमृत बराबरि आहे। चवंदा आहिनि त चांहि गॾु पीअण सां चाह त वधंदी आहे। हा फरिया, इहा ॻाल्हि तुंहिंजी पंहिंजी जाइ ते सही आहे। पंहिंजी चाहत घटि बि न, ॾींहुं ब ॾींहुं वधंदी रहे थी। बसि मुंहिंजी त दुआ इहा ई आहे, तूं सदाई मूंसां ईअं प्यारु कंदा रहो। फरिया ॿी ख़ुशख़बरी तोखे ॿुधावां? ख़ुशख़बरी वरी कहिड़ी? फरिया हक़ीक़त में त ख़ुशख़बरी अहिड़ी आहे, जे तूं ॿुधंदे न तूं बि तमामु घणी ख़ुशि थी वेंदे। तूं अहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाइण में देरि छा लाइ थो करीं? ख़ुशख़बरी उहा ही आहे, अम्मा अधे जनवारनि बि मुंहिंजी शादी लाइ हिकु छोकिरी पसंदि कई आहे। उहा ॿी का छोकिरी न आहे फरिया, सिर्फ़ु तूं आहीं, तूं। सोराब खान केॾा तयारी करे पिया वञो? सॼो पंहिंजो इलाइक़ो थी था भले आहिनि। हा भोतार नंढा, जीअं वणी शौक़ शिकार कर, पंहिंजो ई तरतीब। हा कमदार, आऊं के नंढे जानवर जो शिकार न आहियां कंदो। शिकार कंदसि त कोई चङो भलो कंदसि। ठीकु आहे, वञी करे अचो शिकार। किथे वञे तूं गुलपरी? अॼु सोराब खान जे हथ में आई आहीं। आउं का सुस्त छोकिरी न आहियां जे तोखे चवंदुसि त मुंहिंजो हथ छॾ। फरिया छा मां पुछी सघां थो, साईं जन जो चहिरो छो लथल? ॿियो त कुझु बि न, पाण खे त वॾो होशियारु पियो सम्झी वॾेरे सोराब खान मुंहिंजे रस्ते रोकण जी कोशिशि कई। इहा ॻाल्हि आहे त फरिया हाणे ई वञी सोराब खान खे सबक़ थो ॾियां, कीअं कंहिं औरत जो रस्तो रोकबो आहे। न हालार न, तोखे मुंहिंजे प्यार जो कसम आहे, तूं झगड़ो कोन कंदे। उनखे त मां सुठो सबक़ ॾेई आई आहियां, अञा उनखे छा खपे? हूंदसि थूम न त कॾहिं बि कंहिं छोकिरी जो रस्तो न रोकींदो। फरिया इहो तो छा कयो? मूंखे एॾी वॾी कसम ॾेई मुंहिंजा सभु रस्ता बंदि करे छॾी। फरिया ही छा आहे सोराब खान? तुंहिंजो खून कंहिं वहायो आहे? कंहिंजी एॾी हिमत? असांजो भाउ जो खून वहायो थी। वॾा मुंहिंजो भला केरु खून वहाए थो सघे?
ऐं त शिकार जे गॾु दौड़ां पियो दौड़ींदे दौड़ींदे मथो वञी के वण सां लॻो। मुंहिंजो नालो रहम आहे। रहम करणु कंहिं ते सिखियो ई कोन्हे हा। बाबला मूंखे त लॻे थो हिन खे कंहिं शीण जो धक आहे। हे भई हो शिकार करणु पाण ई शिकार थी आयो। बस कमदार बस, मुझे भाउ ते रहम कर। हू तकलीफ़ में आहे ऐं तोखे वरी पंहिंजी लॻल आहे। मुंहिंजो नालो जाबिर ख़ान आहे। मां ख़ाननि जो ख़ान आहियां, जाबिर ख़ान। ॿियो सभु ख़ैर अदा मुमताज़। अॼु मां तोखां फरिया दी जी शादी जी तारीख़ वठण आई आहियां। आओ दी, फरिया तव्हां जी अमानत आहे। जिमल चाहियो ना वठी वञो बाबा। वरी भी मासड़ तारीख़ तव्हां पक्की कंदव न। हिन चंड जी 27 तारीख़ तव्हां दौलत मामन सां अची सघो था। ठीकु आहे अदा, पोइ असां बि जल्दी तयारी कयूं। तू आई देख ख़बर फरिया, अम्मा या अदे वारा पंहिंजे रिश्ते लाइ आया हुआ। हाँ फरिया, इहा ख़ुशख़बरी मूंखे जल्द ॿुधां। मूंखां इहो इंतज़ार बर्दाश्त कोन थो थिए। आउं बि तमामु घणी ख़ुशि आहियां। छा मासड़ पंहिंजे रिश्ते खे हू क़बूल कयो? हाँ, बाबा पाण ॿिन्ही जे रिश्ते खे क़बूल कयो। हिन बहार में ऐं हिन ख़ूबसूरत नज़ारनि में मुंहिंजी दिलि त चए थी झूमां। सच त फरिया, मुंहिंजी दिलि थी चए को गीत झुंगार ॾे। हिकु इन हलार जी दिलि ते छा, तूं त हज़ारनि दिलनि ते हुक्मरानी करे सघें थी। हज़ारनि दिलनि ते।